अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु तव्हांखे हिकु ख़ूबसूरत अजीब ॻाल्हि ॿुधायूं था। हज़रत दाता गंज बख़्श रहमतुल्लाह अलैह जी किताब कशफुल महजूम में आहे त जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली करमल्लाह वजो जन हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिलिया त हज़रत अवैस करनी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सलाम ॾिनऊं ऐं नबी साईं उम्मत जे लाइ दुआ लाइ फरमायूं त दुआ घुरो। पोइ कुझु कचहरी थी त हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त साईं हाणे मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां अलाह जी इबादत कयां, क़यामत वेझी आहे, उनजी तयारी करणी आहे। त ॾिसो हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि 1400 साल 1450 या 1500 साल गुज़री चुका आहिनि ऐं साईं उन वक़्तु बि फरमायो त क़यामत वेझी आहे। तव्हां सभिनी खे इहो ई अर्ज़ु आहे त जेतिरो थी सघे नेकिन जे तरफ़ अचो, छो जो क़यामत वेझी आहे। ऐं तिबरी शरीफ़ में पढ़ियोसीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त असां क़यामत गॾु आया आहियूं, त क़यामत तमामु वेझी आहे, उन जी तयारी कयो, नफ़्सा नफ़्सीअ खे छॾियो ऐं अलाह खे यादि कयो, उनजे रसूल खे उनजी ताबेदारी में रहंदव त इंशा अल्लाह ताला भलाई थींदी। वॾी महिरबानी।